वारे ॼाणे पंहिंजे अम्मा ऐं बाबा जी कब्र जी ज़ियारत कंदो आहे। अल्लाह ताईं जो अल्लाह जे हबीब फरमायो रब ईअं लिखंदो आहे त हिन मां ऐं पीउ जा हक़ ई अदा करे छॾिया। अल्लाह अल्लाह अज हज़रत यूसुफ उठता हेठ लथो आहे। अम्मा जी कब्र ते नज़र पई, ज़ारो कतार लुढ़क वहण लॻा। जेतिरो पंधो अम्मा के अर्ज कंदो हुयो जी जलमा कॾहिं कख कान सहंदी हुया। मुंहिंजी अम्मा जेके भाइरनि मूंखे चमाटू हयूं आहिनि मूंखे धकाया अथऊं उन्हनि जायुनि ते जिते तूं चिमियूं ॾींदी हुयो। अम्मा जे इहो नज़ारो तूं ॾिसी हा कॾहिं बि बर्दाश्त करे कोन सघी आहे। अम्मा अॼु बि ॾिस तुंहिंजे यूसुफ खे हथनि में कड़ियूं लॻियूं पियूं आहिनि, हथ कड़ियूं लॻियूं पियूं आहिनि, ज़ंजीरनि सां मूंखे ॿधो वियो आहे। अम्मा मुंहिंजे भाइरनि खोटनि सिकनि में मूंखे खपायो आहे। ओ ताते ॾुखनि ले कई त्यार जी जल, ताते ॾुखनि ले कई त्यार जी जल, हिन सूरन सहण ले हिननि दुखनि ॾिसण ले ॾिनई प्यार जी जल, ओ ॾिनई प्यार जी जल, ताते दुखनि ले कई प्यार जी जल, ताते दुखनि ले कई प्यार जी जल। कब्र मुबारक में जा आवाज आयो। अम्मा जी जल आवाज ॾिनो। वाह वाह मुंहिंजी अम्मा। हिकिड़े नौजवान शादी कई के मॉडर्न माई सां ज़माने जी। अमड़ के खंग हुजे सीनू जाम, खंग सही सही थकी पुट के जे मूंखे चाहींदो मुंहिंजो आराम सुकून चाहींदो त मां खे माज़अल्लाह कत्ल करे ऐं उनजी दिल खणी आ त मूंखे पक थे त मां खे मारे आयो। ही बदबख्त पंहिंजी अम्मा के ॿार ॿिए कमरे में वठी ज़िबा करे दिल कढी जॾहिं अचे पियो त दोस्तो का खड हुई जंहिंमें हिन जो पेर आथलियो वञी किरियो, हिकिड़े पासे दिल किरी पई ॿिए पासे पाण किरियो त अम्मा जे दिल में जा आवाज आयो पुट धक त कोन लॻी। ए माऊ साईं अम्मा जी जल दोस्तो आवाज आयो पुट यूसुफ तो मूंखे यादि कयो आहे मुंहिंजी कब्र ते आयो आहीं। पुट तो मूंखे कुछ पढ़ी बख्शो आ हाणे फिक्र न कर जी जल मां बि तुंहिंजे लाइ दुआ थी घुरे। मिस्र में पैटण तुंहिंजो कम आ, हिननि कदर कोन कयो, भाइरनि कदर कोन कयो। मिस्र में पैटंदे ॾिस त तुंहिंजो अघु छा थो लॻे, तुंहिंजी क़ीमत छा थी लॻे। मां दुआ थी घुरां पुट यूसुफ ख़ुदा तोखे मिस्र जो बादशाह बणाईंदो, तोखे नबूवत भी मिलंदी, तोखे बादशाही भी मिलंदी। ये सब भाइर खुदा तुझे कदमन में झुकाई। अम्मा जी दुआ थी हाने अदा काफिलो हले पियो। हजरत यूसुफ मिस्र अचे पियो, अञा कुछ फासला हा। हजरत बीबी ज़ुलेखा या कंहिंजी न्याणी या तैमूस बादशाह जी न्याणी रात जो सुती पिया तो यूसुफ नबी के ख्वाब में थी ॾिसे हुस्न जो पे करा नूर टपके पियो, हुस्न टपके पियो, हेड़ा जुल्फ, हेड़ू हेड़ो चेहरो मुबारक, हेड़ो कलर। मुंहिंजा दी दोस्तो 39 हिस्सन हुस्न जो मालिक। ये जो रात जो ॾिठई सुबह जो उथी तब उस रुगो दाऊं हो अजब आधी रात जो मुखे सोनू सरवर याद पियो अजु निंद नैणन जी फिटी मुखे हो तुम्हारो हर याद पियो।
सुबह जो चीता हूँ रड़ियूं भजे बादशाह के तू तुझी तुझी जी तुझी शहजादी चरी थी भैया बधोस मता हेडे ओडे हली वने नुकसान करे अदा इसके शहजादी के बदराए छड़ियो बेटा ऐसा फरमायो हाने रोयो वेठी रो वेठी रो पुनः लखा पो दी जसबाह बंभो रखे तरे शासा फरमायो हाय जाग नुमानी सुतियन सूर पराया है जाग नुमानी सुतियन सूर पराया सुतियन सूर पराया अल्लाह तुम सजन बनाया जाग नुमानी सुतियन सूर पराया इलाज मालिज डॉक्टर अची विया तबीब अची विया इस्तिखारे वारा नुजूम वारा रमल वारा जफर वारा पहुंची विया मुझा प्यारा दोस्तों लफ्जों चेक कंदा दिसंदा चेहरे जो रंग अखियन जा पर्दा खणी दिसंदा रहा केड़ी बीमारी आ पर मियां गुलाम नबी मैसर चयो अवां जे समझगा बीमारी चहला कुर्ब में जो कैद छो सोला दवाला चारवा बिरह जी बीमारी वारन की दवा दी दारवा जन के फिराक तन के छा कंजू फीना फक्यू जिय विछोड़ो तिय वठे अदाहे इश्क जो आज़ारवा अस्पताल मां थी आया इश्क वारा इलाज से झोरी में प्या झुरंदा यार जन के याद तई तबीयत के चका से चवंदा हकीम ही न छुटंदो छो त हिन जो अदा कई पिरी असां प्यार हाय हैदरी दिल दर्द है ना चो भला किए चा कुछ सिर दयो प्या सूर वठ जन अदाही इश्क जो वापरवा मुंड ठाहिन मर्ज में खोड़ मस्ताना व्यो मरी ऐ महेसर दोस्ती में हने सिर दिया ववारवा सल्लल्लाहु अलैका चो सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह
प्यारा मुसलमान बायरो निंडू वयूं वलियूं खादा व्यालिया बादशाह जी शहजादी चवन था तब एकड़ा गुल विछाईंदा बिस्तरो बनाईंदा मथा जुलेखा सुमदी मथा वरी अचन गुलन जी चादर विझंदा तने आराम कंदी हुई अज चादरूं वयूं अज गुल व्या गिल मगाली चा वया ओ मुजादी दोस्तो बुजुर्गो हाने इश्क दे मैदान में आईया सुकून हलिया आराम हलिया बजी पईया मस्त लगी पईया बिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि जेला फरमायो पर मैं तो आयल बारो चो ओ सजन मुखे याद पयो है जी जन को यारो ओ सजन मुखे याद पयो ओ पुनल मुखे याद पयो सजन मुखे याद पयो अल्लाह बिसरी ताना पयो है जी जन को यारो सजन मुखे याद पयो हिकड़ी खादमियानी आ जंजी टूटी बादशाह लगाई तो तू सिर्फ मुझी शहजादी जी खिदमत में हो जा अदा हजरत बीबी जुलेखा जो रोयो थी दिसे तो पान भी रोयो भरे चवे पई शहजादी तुझे इलाजन जे लासा घटायो तो कोना को तबीब डॉक्टर कोन छड़ियो आ तुझे बीमारी जी खबर ही कांदी पे हाने अकेली आयो तुझी खिदमत में आयो दर बंद थी कया मुझे कन में राज बुधा छा छुआ अगे तहिए कौन होया मुजादी दोस्तों बीबी जुलेखा जी फरमाए ओ मुझी खादमियानी रात लाए केर जवान हो ख्वाब में मुझी दिल खड़ी वयो आहे छा तारीफ कया वाजा जुल्फहा वाजू अखियूं वाजो चेहरो मां छाया मानू समझदा जुलेखा हसीना पर हसीन तो मुराद ख्वाब में डिठो जेको मुझी दिल खणी वयो आ अखड़न के कया छा जो यूसुफ दिसी आयूं हिन दिल के मजबूर कर आयूं ओ हिन दिल के मजबूर कर आयूं हिन दिल जी हिफाजत ॾाढी कयूं पर वो भी बेचारी लुट जी वई अची अहिड़ा कहे वार कयसि कूक करे वो बिट जी वई हाज़कत हज़ारे आया मगर व्या ॾिसण सां हो छौड़ी यक राह थी सब चवण लगा हीअ कीमें वां ये कुटजी वई हीअ कीमें वां ये कुटजी वई खादमियानी चवन लगी जुलेखा कम से कम एड्रेस पुछिया वतन पुछिया तो मां तुझी मदद कया हज़रत बीबी जुलेखा चई तो हुस्न एडो हो जो पुछण जो मौको ही कोन मिलियो मौको ही कोन मिलो दिल अग में खसजी वई मुजादी दोस्तों बुजुर्गो हाने वा खादमियानी थी चवे तो वरी ॾिसजे जे निंड में अचे तो खाली वतन पुछजा नालो पुछजा पो मदद मां कंदुस बड़ी गुजरण खां बाद हजरत यूसुफ अलैहिस्सलाम वरी ख्वाब में आयो ख्वाब में हजरत यूसुफ अलैहिस्सलाम आयो बीबी जुलेखा बाहू थी बधे ओ हुस्न जा पेकर नालो बुधाए वन
मुल्क बुधाए वन वतन बुधाए वन। हजरत यूसुफ ख्वाब में चो तो सब्र करणो पवंदो, जुगो सब्र करणो पवंदो। तू मुझे ला आई, मां तुझे ला आया, एक डी पान खे रब मिलाई दो, पर तोखे दुख सदमा सहना पवंदा, फिराक सहणो पवंदो, जुदाई सहणी पवंदी। इन जे ला सब्र खां कम वठजे, पर इहो तो सां वाइदो आ, मां मिस्र जो बादशाह अज़ीज़े मिस्र आहियां ऐं हिकड़े ॾियारे रब पाण खे जरूर मिलाईंदो। उन ॾियारे जो सुबुह जो उथी त चेहरे ते मुरकाए खादिमियाणी वञी बादशाह खे चवण लॻियूं, अॼु मुबारक हुजे, ज़ुलेखा कुझु बहितर आहे। अॼु खिली पई ॻाल्हाए, अॼु मुरकी पई ॻाल्हाए, उम्मीद जी किरण ज़ाहिर थी आहे। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, ओ जई खादिमियाणी ॿुधो राज जी ॻाल्हि ख्वाब वारी, उनखे ॿुधाई। उन माई साहब वञी बादशाह तैमूस खे चयो, तुंहिंजी न्याणी जो रिश्तो इशारो थी वियो, किथे? मिस्र जो बादशाह। हाणे हिननि कई टक्कर, मिस्र जो बादशाह उन वक़्तु अज़ीज़ मिस्र नालो ॿियो हुअसि, अज़ीज़ मिस्र चवंदा। बादशाह यकदम पैगाम मोकिलियो शादी जो, त ऐं मिस्र जा बादशाह, मूंखे रिश्तनि जी कमी कान्हे, खोड़ रिश्ता, पर मुंहिंजी न्याणी खे तुंहिंजो इशारो थियो आहे, तुंहिंजे लाइ मां तोखे दिलों रिश्तो ॾियां। हाणे अमानत अल्लाह जे नबीअ जी आहे, खुदा रखे तो मिस्र में सही माशूक, वरी जेको इहो बादशाह हो बिल्कुलु ना मर्दो, छो त नबीअ जी अमानत हुई न, उनखे महफ़ूज़ करण जे लाइ अल्लाह से मिस्र में रखियो। मुझा अज़ीज़ दोस्तों बुजुर्गो, अज़ीज़ मिस्र सां किस्सो मुख्तसर, अज़ीज़ मिस्र सां शादी थी वई, पर जॾहिं घोट ॾिठाई त बेहोश थी वञी हेठि गिरी। चई हे तो माण्हू कोन्हे, हे त शइ बि, हुआ शइ बि, रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे। ओ मुझा प्यारा मुसलमान भाइरो, ठाई त हाणे सब्र करणो पवंदो। हाणे मां बाबा खे बि नथी चई सघां, उन्हनि मुंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ शादी कराई आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुजुर्गो, शादी उन्हनि मुंहिंजी मर्ज़ी ते कई आहे। हाणे मां छा कयां? बादशाह खे वेझो न अचे, न बादशाह खे वेझो अचण ॾिए। अल्लाह जी नबीअ जी अमानत आहे, उते आहे। ओ मुंहिंजा प्यारा, राति ॾेई पी रोए, कॾहिं हिन कुंड में रोए, कॾहिं हेॾां रोए। बादशाह पुछे, ज़ुलेखा तो वटि कमी कहिड़ी आहे? तुंहिंजो पीउ बि बादशाह, उन तोखे करोड़े ॾेई छॾिया, तोखे पंहिंजी कमी कान्हे का। बेआरामी केड़ी आ, बेसुकूनी केड़ी आ? बादशाह के चवण लगी, ओ बादशाह, इन मुझी बेकरारी बेसुकूनी जो इलाज की कोनी। आशिक ज़हर पियाक वो दिसी वकन घणो करे कातल जा, वो हमेशा हैराक तोड़ी चिकन चाक तब आ नस्ल आमसी। हाणे केड़ा वञा? बादशाह जो आखिर तोखे बीमारी गणती केड़ी आ? तकलीफ तो बुधा कि केड़ी तकलीफ बुधायो? हाय आऊं न वरोड़ी वराऊं, ओ हियूं मुझो हो त वठी विया, हियूं मुझो हो त वठी विया, गाराणी पेई करां, आऊं न वरोड़ी वरां, हियूं मुझो हो त वठी विया। बंगले में छजन छावन में रोए ऐं ससीअ वांगर पुनव जी पोइ पुछाज करे। हाय डूंगर दे को दस वे मियो, हाय अवा को ॾिठो मुझो जान बजतन से,
है डूंगर देखो दस दसवे मियो है अब को ॾिठो मुझो जान जतन से बिलाखिर हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के बुभायर सौदागर खणी आया हजरत मिस्र जुलेखा आगे पहती पया जने यूसुफ अलैहिस्सलाम शहर के वेझो आयो सौदागरन चो हाणे हजरत यूसुफ के गुस्ल करायूं कपड़ा अपड़ा पहरायूं तैयार कयूं अगे ही सुभान अल्लाह वरी जो यूसुफ अलैहिस्सलाम तैयार थियो वरी उन दिहाड़े शहर में दाखिल जो जई दिहाड़े बीबी जुलेखा बादशाह अजीज मिस्र का इजाजत वरती तो इजाजत दे तो मां पंहिंजे सहेलियुनि सरतियुनि सां गॾिजी अॼु थोरो ॿार वड़की अचां ऐं ॾींहुं उहो ग़ालिबन खमीस जो ॾींहुं शाम जो टाइम आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम उठ ते सवार आहे मारीदार जे हथ में मार आहे ऐं कुदरत अल्लाह जी पई बाग में बीबी जुलेखा मुंह में ये जो नजर पई दाह करे वही जमीन ते फटकी फटकी जड़े उछी तो हो जवान छो एडी देर लथे अज आयो आई मुजादी दोस्तों बुजुर्गो साकाती कुर्बानी अल्लाह साकाती कुर्बानी अल्लाह जही सा जानब मुखे कुठो हो अजू कोन डिठो ओ जी मुंह डिठो हो अजू कोन डिठो अजू कोन डिठो माखी मिसरी खंडुक नाला बस मिठल मुही जो मिठो हो अजुआ को ने डिठो अजुआ को ने डिठो फटकी फटकी होश में यूसुफ दिहारी हजरत यूसुफ सुना तो यूसुफ की बीबी जुलेखा सुना प्यारा मुसलमान भाईरो ब्या मानू खोड़ निकरी आया एतरे में यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे चेहरे ते कपड़ो पातो हाणे वो सौदागर वो मालिक हिके पासे वेठो मिस्र वारन के चीज़ हाणे ज़ियारत ये कोन थींदी ब दिरहम ॾियो ब दिरहम यो फकीर मालिक त माना 3 ॾींहनि में करोड़पति थी वियो हज़रत यूसुफ जी ज़ियारत जे लाइ माण्हू आया पे बरव्याल वचो पर्दो हटायो ज़ियारत करन पिया चौथे ॾियारे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जा खरीदार उन्होंने ऐलान कयो त असां ही गुलाम खपाईंदासीं जे कदी के वठणो आ त अचे ढट माण्हुनि जा पहुची विया कई सोन ज़रो आंदो कई चांदी आंदी के उठ वठी आयो यूसुफ जी खरीदारी जे लाइ मुजादी दोस्तो पर अजीब खरीदार हा हिकड़ी माई सुट खपाइण वारी साहब साईं माशूक भई फिरे हिकड़े मानू चयो त ओ अम्मा तू त घर वन वक्त पई जाया करे यूसुफ को 2 रुपयन वारो थोड़ी आ
को सुट ते तो कोन खपंदो माई चयो अदा मुखे भी खबर आ यूसुफ खे मां नथी ख़रीद करे सघां अवां मां बि को ख़रीद करे कोन सघंदो पर अवां खे ख़बर कान्हे का हे अल्लाह जो नबी आ मां ख़रीदारी जी नियत सां आई आहियां ख़रीद करे कोन थी सघां पर उम्मीद आ क़यामत जे ॾियारे यूसुफ जे ख़रीदारनि जी लिस्ट निकिरंदी मन मूं मिस्कीन जो नालो बि निकिरी अचे खुदा पाक फरमाए हीअ बि मुंहिंजे नबीअ जी ख़रीदार बीबी ज़ुलेखा बादशाह खे चयो अज़ीज़ मिस्र खे ॻाल्हि ॿुध मुंहिंजी मोहबत खपई त इहो ग़ुलाम ख़रीद करणो चाहे तोखे सॼी बादशाही ॾियणी अज़ीज़ मिस्र वारे बादशाह वक़्त जो उनखे चई ख़रीदारनि खे हटायो मां सोन में तोरे खणुसि चांदीअ में तोरींदुसि हीरनि में तोरींदुसि मोतियुनि में तोरींदुसि ॾोकड़नि में तोरींदुसि हर दुनिया जी क़ीमत हज़रत यूसुफ जे एवज़ अदा कंदुसि मां ख़रीद कंदुसि हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के बादशाह ख़रीद कयो एतरी मिल्कियत मिलण बावजूद भी सौदागर पछाड़ी में रोईंदा छाजे करे कदर वारा कम थिया खुटा ख़रीदार हीरे ऐं माणक जी के साल कलंदा सार जेके लोह कुटीन लोहार तन केड़ो कदर सोन जो यार असां चीज भली वजाए बड़ी बरकत वारी यो जिंदगी प्या मां शहरन में घुमायूं हा दीदार प्या करायूं हा बबरियाल प्या मिलंदा हर जगह ता असां जो मजो लगो पियो हुजे हा पर हाने शय हथन मां वई हली जई वक्त में अजीज मिस्र जे बंगले में हजरत यूसुफ अलैहिस्सलाम आयो आ अदा हजरत बीबी जुलेखा खुशी में कसर खान छड़ी गुल खंडराई मिठाइयन जा मणवर यूसुफ अलैहिस्सलाम जे अचण एडी खुशा जो सुभान अल्लाह मुजादी दोस्तों गद जनी जे गोद में पाबोड़ा पोशाक अज उन्हनि जी औताक राजार जी आयो बीबी जुलेखा जे लात ही मंजरो तरया थई रात सुबह वेंदई साझरी लुआ लुआ मज लतीफ चे कर इलन जी तात ये जोगिन संधी जात बेफेरे भाग मिलई जाहिन ओ ताकन में ताकि सान लोर नद फेरा दी में पान मथाउन घोर को बया जे हिंगलोर तकर मिल दई का परी हजरत यूसुफ अलैहिस्सलाम आयो साईं हेडा वे जुलेखा हेडा साईं हुन कमरे में जुलेखा होडा भजी हजरत यूसुफ आराम करे ए जुल्फ टेड़न तो उनके ठाहे हर हर किरण ठरुखते हर हर किरल ठरुखते ये जुल्फ तुई जठाया साईं तकलीफ तू करी छो मिठा मां वेठी जो आयो हर हर किरल ठरुखते कानू हवा हलिया तुझी सींद डोल कानू हवा हलिया तुझा जुल्फ डोल सुलेमान जे हुजे अज उन वट वनी मदो
हर हर किरण थरखते है मानू हज़ारे हजरे असवद चुमण वंजन था मानू हज़ार हजरे असवद चुमण वंजन था पर मां त महबूब तुझे रुख के चुमण थी चाहो हर हर किरण था रुखते हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम मगर काबू में न पियो छो तो जो अल्लाह जी मर्जी ही त अञा देर हुई अञा विच में कई इम्तिहान हा बिल आखिर मुजादी दोस्तो हिकड़ो दफो हजरत बीबी जुलेखा मंसूबो बनायो त कई चक्कर में हजरत यूसुफ के आया मजबूर कया हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जेला 7 कमरन जो बंगलो ठाराई उनमें हीरा मोती जवार लगराई बड़ो बाग जो अजीज मिस्र नसीब हैरान थियो 7 उन जा कमरा हर कमरे में तालो हुयो हजरत यूसुफ के दावत ॾिनाई हल मां घर ठारायो आ वो घर त हली ॾिस हजरत यूसुफ अलैहिस्सलाम घर ॾिसण जेला गुलाम त हुयो जर खरीद त हुयो बाजार आर्डर मञणो पयो हाने हिकड़े कमरे में वयो बीबी जुलेखा उन कमरे खां बी कमरे जी दावत नी बेटी चौथो पंजो 7 कमरे में जने आया ए पोयन सबनी दरवाजन के ताला हण दिए 7 कमरे में जने आई तो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के पंजे दिल जो ख्याल बुधाई तो मुझो ही इरादो अल्लाह जे नबी फरमायो न जुलेखा यो कदी कोन थींदो एतिरियूं मिनटूं कई जो मानू के रहम अची वने तो बीबी जुलेखा छा कयो कपड़ो खणी एकड़ो बुत पियो पान बुत परस्ती बुत जे मथा में यूसुफ अलैहिस्सलाम फरमाई ही छा चित हे असा जो खुदा है जे पान प्यार कयो वगैरह हे दिसंदो सुठो ना हजरत यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह अकबर जो नारो कयो ये जो न्यारी संदस बाबो हजरत याकूब अलैहिस्सलाम सामू बिठो आ अच्छो रुमाल साईं जे हथ में आ वो लहरा पियो अच्छो रुमाल ओ यूसुफ ए नबूवत जी चादर थी ख्याल इनके अज ताई कई दाग न लगाए खीर वांगर पई चमके मुजा पुट यूसुफ मता इनके दागदार करी ये जो चादर ते बाबे ते नजर पई बिस्मिल्लाह अल्लाह अकबर जो नारो हणी जई दरवाजे के ढक पे होने ते तालो करदो पे वने दरवाजा खुलना पे वजन आखिरी दरवाजे ते जरे यूसुफ अलैहिस्सलाम पहुतो त बीबी जुलेखा पुछा पैरान में मजबूत करे झलियो सुभान अल्लाह पोइते जोर नहीं त पैरान फाटी वो कमरो वो जिते हजरत बीबी जुलेखा जे मामे जो नगड़ो पींगे में तकरीबन 4 या 5-6 महीने जो बाहर सुतो पियो पैरान पाटियो यूसुफ अलैहिस्सलाम ये जो थोरो अगते निकतो तो मथा मिस्र जो बादशाह अजीज मिस्र जी बिठो दिसी हैरान थियो ही छा हाने तो बीबी जुलेखा के पंजी इज्जत जी आई चमन लगी बादशाह अकेलो तो गुलाम खरीद कयो जेके तो हेडे लाड कोड सा पालियो आ हे हार सिंगार वगैरह अज तुझी इज्जत दे मथा हथ वदो थई अजीज मिस्र हजरत यूसुफ ने फरमाए मुझा गुलाम मुखे तो में ही उम्मीद काने हजरत यूसुफ जे अखर में रुड़क थिया अगे सतायल दुखायल मस मस सुख मिलियो अज वो सुख तो फिटे हजरत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो ओ मिस्र जा बादशाह मां तुझे दर जो टुकर खादो आ नमक खादो आ मां यो करण त चाहो पर सोची भी कोन थो सका सोची भी कोन थो सका अजीज मिस्र चयो सबूत दे दलील दे पेजी पाक दामनी साबित कर
हजरत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो बादशाह मां अकेलो जुलेखा अकेली हुई यो को दिसण वारो कौन हो के शायद बनाया पर आखिरी कमरे में जिते मुझो ही पैरान फाटो आ उते जुलेखा जे मामे जो मां नंढड़ो छोकरो सुतला 6 महीनन 5 जो आ उनके खणाए अच वो मुझी पाक दामनी जो सबूत दींदो बादशाह जो वो बार मासूम छा गालाइंदो कि मुझे ला गालाइंदो जे करी हजरत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे अम्मा जे ला गालायो हे बचड़ो मुझे ला गालाइंदो मुझा अजीज दोस्तों बुजुर्गो वो 4-5 महीनन जो बार खणाए आया उन बार खे हजरत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो ओ बच्चा तू जागियो पे जई वक्त में असा भगा आयासी मुखे जुलेखा झलियो मुझो पैरान फाटी पियो अज खुदा दे वास्ते मुंजी गवाही दे त मयारी माया जाया बीबी जुलेखा मयारिया उन बार जो फैसलो तो बुधो सुभान चवन लगो मुझो फैसलो ही आ न मासूम जे फैसले के खुदा कुरान में बयान फरमायो मासूम गालायो ओ अजीज मिस्र पहरान दिसी यूसुफ जो पहरान जे अग्या फाटला त यूसुफ मयारिया जे पोया फाटला पहरान त जुलेखा मयारिया यूसुफ सच्चो आ पैरान ॾिठो हुयो त पुठियां फाटला अजीज मिस्र समझी वियो त हजरत यूसुफ अलैहिस्सलाम अहिड़ो कम कोन कयो आ हजरत यूसुफ में या उम्मीद काने का मुआरी कुआर मयारी आ मुंहिंजी घरवारी जो कसूर आ मुंहिंजा अजीज दोस्तो ॻाल्हि जो मशहूर थी वई जगह जगह ते जुलेखा बची परेशान थी मजबूर थी करे केर मानू तो गाल करे करे केर माई ने अची साहिब जुलेखा के जो तो की कड़ी जरूरत पई गुलाम के कमरे में घुरान खाम खा पंजो नालो वञाई वई रही थकी थकी जवाब दी माई के जी वाला एकड़ी दावत खाओ मुझे ओ मा जुलेखा जी दावत ते सही माशूक गरीब जो माई सुभान अल्लाह वजीर बादशाह जो जालू सिंगार जी ठई टेबल ते विहारे कुर्सियूं रखी सूफ हथ में दी छुरी ॾिनई कि हाणे मुझो यूसुफ तां गुज़रंदो सूफ भी खाओ उन गुलाम के भी ॾिसो जो अमा चो त गुलाम के तो दिल ॾिनी मायन जे हथन में कुरान पाक में खुदा ने वाक़ई को बयान फरमाया त जई वक्त में मायूं वेठियूं अल्लाह अकबर हाणे यूसुफ अलैहिस्सलाम जागे रुठो वेठो जुलेखा आई हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के पेरे पे चवन लगी न में गोयम के दर किस्मत अजीजम न में गोयम के दर किस्मत अजीजम कनीजाने तुरा कमतर कनीजम यूसुफ मान थी चवा तो तुझी बादशाह तुझे बांधन जी बांधड़ी अज इज्जत रख सिर्फ हुन कमरे में दाखिल थी बे दरवाजे खां निकरी मुझे मथे मां सूर ला माजन मुझो मथो खाई हजरत यूसुफ अलैहिस्सलाम हजरत बीबी जुलेखा जी गाल बनी पान जन कमरे का अंदर दाखिल जा मायन जी नजर पई अखियूं खुपी वयूं हेला छुरियूं हलन पयूं हथ वटजी विया आंगुरियूं वनी किरियूं खबर ही कान पई त हजरत यूसुफ निकरी जुलेखा जो दियो खबर ये जो हथ जे हारे रुगो रत आंगुरियूं कपजी वियो हाणे भला दियो मुखे मयार अमा ये थियो चओ त गुलाम में तो छा ॾिठो आ अज खबर पवे उन्हनि साथ ॾिनो बीबी जुलेखा जे हाणे असीं बि तुंहिंजे पासे आहियूं हजरत यूसुफ ये बाज़ कोन ईंदो हजरत यूसुफ के जेल करा ही जेल जो लायक है तुझे सुखन जो लायक कोने तुझो कदर कोन क्यों थई असल में या दुआ हजरत यूसुफ घुरी मुझा मौला ने रोज रोज जी चिक चिक का जेल में बंद हो जा तो सही कैद कराए छद उते बनी जिंदगी गुजारे रोज कदे केर पे तानू हने कदे के करे की कदे बादशाह के को वर्ग लाए
अल्लाह से हज़रत यूसुफ जी दुआ क़बूल कई ऐं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के क़ैद कयो वियो कंहिंजे चवण सां ज़ुलेखा जे चवण सां माईअनि जे चवण सां उन्हनि चयो बादशाह हाणे इहो रोज़ रोज़ जी जेका ॻाल्हियूं ॿोलियूं लहंदियूं कोन हिनखे टारे छॾ जेल में हणी छॾ क़ैद कराए छॾ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम क़ैद में हलियो वियो घणा साल 12 साल 12 साल हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम कैद में हो मुझा प्यारा दोस्तों पो हिकिड़ो कैदी हुआ उन्होंने ख्वाब ॾिठो उनजो साईं ताबीर कयो ऐं ताबीर जे लाइ त हज़रत याकूब दुआ घुरी त ख़ुदा तोखे ताबीरा जो इल्मु ॾींदो नबूअत ॾींदो इहे दुआऊं अॼु घुरियल हुयूं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे 12वें साल में बादशाह अज़ीज़ मिस्र ख्वाब ॾिठो त 7 गऊं आहिनि थुलियूं ऐं 7 ॾिबरियूं उहे ॾिबरियूं पयूं थुलियुनि खे खाइनि उबतो साहब ॾिबरियूं पयूं थुलियुनि खे खाइनि ऐं उन खां पोइ अची जो बारिश लथी आहे त सुभाणे बादशाह ॾिजी वियो चई इहो ख्वाब केरु ताबीर कंदो हुन पर बादशाह मुतमिन कोन्हे उहो ग़ुलाम जंहिं जेल में ख्वाब ॾिठो हज़रत यूसुफ खे ताबीर ॿुधायो उन चयो बादशाह सब्र कयो मां तो ताबीर पुछी अचां किथे वञे थी जेल में हिकिड़ो माण्हू आहे उहो ताबीर करे वो हज़रत यूसुफ आयो हज़रत यूसुफ के जी ख्वाब दी बादशाह अहिड़ो ख्वाब ॾिठो आहे ॾाढो परेशान थी पियो हे गवन जो ख्वाब साईं हज़रत यूसुफ में ख्वाब जो ताबीर सवलो आहे हाणे जेके 7 साल ईंदा इहे आबादी जा पोयां 7 साल ईंदा ॾुकार जा पर हे माण्हू आबादी हिन साल ई चट करे वेंदा पोइ न कहत ॾुकार वारे साल में ॾाढो परेशान थींदा वो 7 साल गुज़ारे पोइ मींहं वसंदा पोइ वरी नयूं आबादियूं थी बादशाह हज़रत यूसुफ खे घुरायो तख़्त ते विहारी हाणे तूं असांजे लाइ ख्वाबनि जा ताबीर बि ऐं हिन ॻाल्हि खे तूं सम्झी थो ॾुकार वारे मसइले खे ही जेको दौलत खज़ानो आहे माल आहे बैतुल माल इहे सभु तुंहिंजे हवाले तू इन्हनि खे संभाल कीअं हलाईंदे 7 साल हे कीअं हलाईंदे पोयां 7 साल तू मुंहिंजो वज़ीर आहीं हे खज़ाना सभु तुंहिंजे हवाले आहिनि अल्लाह ताला हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे वरी मक़ाम अता फरमाए छॾियो कुझु ॾींहंनि खां पोइ बादशाह अज़ीज़ मिस्र बि गुज़ारे वियो हज़रत बीबी ज़ुलेखा जी उमिरि वञी 91 साल किन लिखियो आहे 40 जी यूसुफ वज़ीर थियो 40 सालनि जी पर लॻी ईअं थिए त 100 साल गम सफ़ा ख़तमु करे छॾ इश्क ॻारे ख़तमु करे छॾ पोइ जॾहिं अज़ीज़ मिस्र गुज़ारे वियो त बीबी ज़ुलेखा बि शर्म खां त हाणे कहिड़ो त प्राण जॾहिं मूं यूसुफ खे जेल में बंदि करायो वग़ैरह ॾुख तकलीफ़ूं ॻाल्हियूं पाण झंग में हिकिड़ो कखाणू घर ठाहे उते वञी वई रोई दी पई वो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम वज़ीर मां अची बादशाह थी उन खां बाद साईं जंहिं घोड़े ते वेंदो न वो घोड़ो हिनकार कंदो हो त 2 मैलनि ते ॿुधबी 2 मैलनि ते माण्हू जागी वेंदा त बादशाह अचे पोइ बीबी ज़ुलेखा वो कखाणू घर कॾहिं हिन रस्ते ते कॾहिं हिन रस्ते ते त मन मूं ते बि कॾहिं नज़र पवे कॾहिं मुंहिंजो महबूब मुंडे बि निहारे जंहिंजी मोहबत में मूं बादशाहियूं सुख वञाया जंहिंजे गम फराक में अॼु मुंहिंजा हे हाल थिया बादशाह जी न्याणी हुयासि गुल फुलनि जे बिस्तरनि ते सुम्हण वारी अॼु इश्क मुंहिंजा हे हाल कया फराक मुंहिंजा हे हाल कया कॾहिं मन यूसुफ अलैहिस्सलाम मुंहिंजे हिन कखाणे भुंगे खां बची गुज़रे कॾहिं मुंहिंजे हिन रस्ते खां बची गुज़रे पोइ ॿुधंदी हुई त अॼु फलाणे रस्ते खां यूसुफ गुज़रंदो त पंहिंजी लॾ खणियो वरी उन रस्ते खां अची रखंदी हुई मुंहिंजा प्यारा बुत बि गॾु हूंदो हुउसि हिकिड़ो दफ़ो हज़रत यूसुफ गुज़रियो पर यूसुफ अलैहिस्सलाम हिन जे कखाणे घर ॾे ॾिठो ई कोन को दोस्तो त बीबी ज़ुलेखा खे कावड़ा ई उन बुत खे खणी भोरा भोरा करे छॾी त हे तोखे सॾ कंदे यादू कंदे हिकिड़ी फरियाद बि न ॿुधई यूसुफ मूंखे न ॾेई सघे तुंहिंजो फ़ाइदो कहिड़ो मुंहिंजा अहिड़ा हाल थी विया हाणे ज़िंदगी जो कहिड़ो भरवसो उन बुत खे हिकिड़े पासे भूरा भूरा करे चयईं त अॼु खां पोइ मुंहिंजो बि ख़ुदा उहो आहे जेको यूसुफ नबी जो ख़ुदा
कि अल्लाह रब फरमायो लब्बई। ज़ुलेखा अज जागी आई, अवल जागी आत हे डी कोन दिसे, अज तो मुखे सद कयो आ। मुजाजी दोस्तों बुजुर्गो, हजरत बाबा बुल्ले शाह तो फरमाए हिक गुनाह जे मेरा मां पीउ वेखन कढन मुल्क निकाला, पर जे लख गुनाह मेरा मालिक वेखे ओ पर्दे पावण वाला। न बुत के भजी चई हेडो अरसो थी आ, रोई रोई थकी आया, तरसी कोंदो अचई, फरियाद न बुधई। आसे आसे उम्र गुजारी इथे जले खार हजारा, अज माली बाग न वेखण देंदा ए, जदों आया वक्त बहारा। अल्लाह से हजरत यूसुफ के दिल में ज़ुलेखा जी मोहब्बत दाखिल थी। हजरत यूसुफ पंहिंजे गुलाम के चओ वञो ज़ुलेखा के चओ छा खपे। जॾहिं यूसुफ जो पैगाम ॿुधई त 40 सालनि वारी 18 सालनि जी थी वई। खाली पैगाम ॿुधई 91 साल जी 40 सालनि जी थी वई। बीबी ज़ुलेखा हजरत यूसुफ जे गुलाम के चयो मूंखे कुछ न खपे, यूसुफ खपे। जे शेर चवंदा मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, मां त चाहियां थी त सोना तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे, मां त चाहियां थी त सोना तुझे घर अॻियां मुंहिंजो दर हुजे। इसके झुकाए यूसुफ अलैहिस्सलाम के रहम अची फरमायूं अज बीबी ज़ुलेखा के वठी अज बंगले ते वठी आया। हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जे चेहरे ते नजर पई त वरी नजर हेॾे होॾे थी, अखियां लाला वञ बेवस लगियां है लगियां सोना तेरे नाल, अखियां लाला वञ बेवस लगियां। इन अखियां दा चुभ है न दारू, इन अखियां दा चुभ है न दारू, सही पट्टियां बध बध में थकियां, पट्टियां बध बध में थकियां, थकियां लावल बेवस लगियां। हजरत यूसुफ जे अखियुनि में लुढ़क अची विया। फरमाई ज़ुलेखा जेको घुर त ॾियां जी जवानी थी घुरां, असल हुस्न थी घुरां, तुंहिंजो निकाह थी घुरां, तोसां शादी करण थी चाहियां। अल्लाह जे नबी हथड़ा खया, रब हजरत बीबी ज़ुलेखा के वो हुस्न बता फरमाए छॾियो। 18 सालन जी छोकरी थी बीठी न्याणी, जवानी मोटी आई, हुस्न मोटी आयो, यकदम खुदा जी बारगाह में सजदे में किरी पई। तन मारुल जामियो मर आहन हर फघणा है, आहन हर फघणा केड़ा गण
केड़ा कन्या तन मारुल जामे उमर आन हरफ घणो सजदे मां मथो मथे खे हजरत बीबी जुलेखा से यूसुफ अलैहिस्सलाम की शादी थी। अल्लाह जो को डेज मिलल हो अगे जेका भी मिलके तो माल ही सब शादी वाली रात गरीब घुरा सबनी के वराए पान हथे खाली जेका अबानी मिलके तो जेका रखल हुई खजान सब खुशी में वराए वराण का बाद हाने से अगे यूसुफ अग में तो जुलेखा पो हाने जुलेखा अग में तो मुसम पुछा यूसुफ पे रोए सद पियो करे जुलेखा अल्लाह जी इबादत का फारग हो यूसुफ वजे तो बीबी जुलेखा नफल पई पड़े जुलेखा ही था पान फरमायूं यूसुफ जी पान बिल के मिलायो आ उन जो शुक्र अदा करे छड़ो मुखे उम्मीद ही कान ही 91 साल उम्र अच्छा वार हा मु पंजी सूरत ही कांटे सुना थी अज मुखे रब जवानी दिनी आ अज हुस्न दिनो आ तो जोड़ो घोट दिनो आ तो पेरी उन मालिक जो शुक्र अदा कया उन मालिक जो जिक्र कया अदा पाप खुदा जो नेमतूं ॾिसी खुदा जो शुक्र अदा कयो अल्लाह जो जिक्र कयो कम से कम 5 वक्त नमाज पढ़ो माँ पी जो अदब कयो पंहिंजे सुफन में इत्तेहाद बद्दी मोहब्बत पैदा कयो जई कौम में बद्दी हुंदी आ उन ते खुदा जो ॾुकार अज़ाब ईंदो अल्लाह से मुझी जी हाज़िरी कबूल फरमाए वरी पमर वरी अगते हली पैसा गड कन एजाज यो हिजाब भई गड कन त पो वाकियो को वाकियो वरी बे टे बुधाई छो त अन्या घणो कमा अन्या मुलाकातू त अन्या वरी विछोड़ा जेके बाबा जान से त अन्या पो वा मुलाकात बुधण जेड़ी आ से मासु के ॾिसण जेड़ी हज़रत यूसुफ याकूब जी 91 साल उम्र थी विछोड़े के 40 साल पो जडे पी आए पुट जी मुलाकात थी तो वह मलाइक जे पान पिया मूवियूं भरींदा आहियूं मूवियूं भरी छा तो वह मुलाकात हुई छा भायर आया हा बहरहाल जेको रब मुखां चवरायो तव्हां जी खिदमत में अर्ज कयुम अल्लाह सही तव्हां जी मुझी हाज़िरी कबूल फरमाए अल्लाह सही पमर बरादरी के आबाद ऐं शाद रखे हाने मुझसे में वेठा हो नगर अञा है ना कसीदो बुर्दो पढ़ो मौला सल्ले व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल मौला सल्ले व सल्लिम या अकरमल खल्के माली मन अलूज़ो बिही या अकरमल खल्के माली मन अलूज़ो बिही सिवाका इंदहुलूलिल हादिसिल अमामी मौलाया सल्ल अदा ने पंजी पंजी जान ते वेही रहो तो दुआ घुरो रब्बना तकब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा अग़फिर लिल मुमिनीन वल मुमिनात अल्लाहुम्मा अग़फिर लिल मुस्लिमीन वल मुस्लिमात या अल्लाह पाक 5 कुरान पाकन जो खत्म हुआ इन प्रोग्राम जो सवाब नगर नियाजन जो सवाब मु तुझे नबी पाक हजरत यूसुफ जो जिक्र कयो बीबी जुलेखा जो जिक्र कयो लख या अल्लाह जिक्र कयो उन में मका मुखा का गलती थी हुजे तो मुखे महबूब इज्जत के माफ फरमाए या रब्बुल आलमीन इन जिक्र जो सवाब लख दफा दुरूद शरीफ जो सवाब आ ये सब सवाब गदारे पंजी बारगाह में कबूल कर पो मदीने जे मीर जी बारगाह में कबूल फरमा
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जा वालिदैन शरीफन आल पाक अज़वाज मुत्तहरात असहाब सगोरा ताबीन तबा ताबीन जमी मशाइख इज़ाम जमी उलमाए किराम मोमिनीन मोमिनात मुस्लिमीन मुस्लिमात जी दरबार में ही सवाब कबूल मंजूर फरमा। अल्लाह साईं पोही सारो सवाब मुझा करीम रब जई तुझे बाने जे वास्ते मरहूम मोहम्मद खान पंवर रहमतुल्लाह अलैहि उनकी घरवारी मरहूमा रहमतुल्लाह ताला अलैहा जे रुवन बार के सवाब अता फरमा। या अल्लाह असा जो प्यारो पली प्यारो दोस्त असा जो अदा हाफिज रहमतुल्लाह लाशारी रहमतुल्लाह अलैह दादू सा ताल्लुक हो मदरसो पढ़ाईंदो असा जे लाड़ दे डाडो ईंदो हो असा सा मोहब्बत कंदो हो। ऐ मदीने जा ऐ मुझा रब मदीने जे मीर जे सदके हाफ़ साहब जी कब्र के जन्नत जो बाग बना संस मदरसो बच्चा बार आबाद शाद फरमा। या अल्लाह अदा सरवर पंवर कादरी जी तबियत नासादा उनके शिफाए कामिला दिला जन जन दुआन जे ला चयो जेके दुआऊं खणी आया। ऐ अल्लाह सभी जो दुआऊं अज इन पिड़ में कबूल फरमा। जन प्रोग्राम करायो उन जे रिज़्क़ रोज़ी में बाद बरकत फरमा। उन जी अमर या अल्लाह उन जा चाचा भेनरू भाइर सब आबाद शाद रख। यो जेका जेका भी जमात आई है जिता भी आई है उन जा वेड़ा वीर वसा उन जा बचड़ा बार आबाद रख। असा जो खात्मो ईमान ते फरमा। या अल्लाह कब्र हशर जे अज़ाबन खां बचाए क़यामत जे ॾींहुं लिवाउल हम्द झंडे जी छांव नसीब फरमा। अदा एजाज अली पंवर अदा हिजाब अली पंवर मुजाहिदन वॾी उन्हनि मेहनत कई आहे खुदा वंदा उन्हनि खे हिते हुते जो अजर ऐं सवाब इन्न अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदना मौलाना शफीअना मुहम्मद। अब आप